Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सिंध में पानी जो बहरान शिद्दत इख्तियार करे वियो। शहदादपुर ऐं चंबड़ समेत मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगारनि जा मुज़ाहिरा ऐं बुख हड़तालूं। सिंध सरकार हिसे जो ज़रई पानी घटि मिलण खे ज़रई मईशत जे लाइ ख़तरो करार ॾेई छॾियो। सूबाई सलाहकार मंज़ूर वसान वज़ीर आज़म खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त सिंध में पाणीअ जी खोट 45% ताईं पहुची वई आहे। इरसा जो चवणु आहे त पाणीअ जी सूरत हाल बहितर थी रही आहे। सिंध खे 32,000 क्यूसिक्स बदिरां 60,000 क्यूसिक्स पाणी फराहम कयो पियो वञे। वफ़ाक़ी हुकूमत पारां सोशल मीडिया ते फहश ऐं गैर अख़लाक़ी वीडियोज़ ज़रिए माण्हुनि खे बदनाम कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त सोशल मीडिया ते गैर अख़लाक़ी मवाद फैलाईंदड़नि खे गिरफ़्तार कयो वेंदो। वज़ीर आज़म हिदायत कई आहे त अहिड़े मवाद खे बर्दाश्त न कयो वेंदो। गैर अख़लाक़ी वीडियोज़ ऐं तस्वीरूं फैलाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जे लाइ FIA ऐं लाॻापियल इदारनि खे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। तोहीने मज़हब केस में अदालत शेख रशीद जी उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। लाहौर हाई कोर्ट इंतिज़ामिया खे 18 मई ताईं शेख रशीद जी गिरफ़्तारी खां रोके छॾियो। शेख रशीद अदालत ॿाहिरां ॻाल्हाईंदे चयो आहे त जंहिं ते फ़र्द जुर्म लॻणो हो उहो मुल्क जो वज़ीर आज़म थी वियो। रुगो आसिफ़ ज़रदारी रुकावट बणियल आहे, न त नयनि चूंडुनि जो फ़ैसिलो थी वञे हा। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI अॻवान शहबाज़ गिल जी हिफ़ाज़ती ज़मानत में 3 ॾींहनि जी वाध करे छॾी। ॿुधणी 9 मई ताईं मुलतवी। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे शहबाज़ गिल चयो त हुन जी गाॾीअ खे वॾी महारत सां टकर हयो वियो। 7 माण्हू मूंखे क़तलु करणु चाहिनि था, धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। जेकॾहिं मूंखे क़तलु कयो वियो त इहे 7 माण्हू ज़िम्मेवार हूंदा। इन्हनि जा नाला मूं पंहिंजे वकील खे लिखी ॾेई छॾिया आहिनि। नेपरा NTDC ते 5 करोड़ रुपयनि जो ॾंढ विधी छॾियो। ॾंढ 9 जनवरी 2021 ते ब्लैकआउट थियण बाद बिजलीअ जी बहालीअ में नाकामी सबबु विधो वियो। नेपरा जो चवणु आहे त NTDC खे मुल्क में बिजली फ़राहमी जी बहालीअ में तक़रीबन 20 कलाक लॻा हुआ। अथॉरिटी मामले जो सख़्तीअ सां नोटिस वठंदे जांच कमेटी जोड़ी हुई। NTDC तसलीअ जोॻो जवाबु ॾियण में नाकाम रहियो। PTI जे 20 मुनहरिफ़ अॻवाननि ख़िलाफ़ नाअहली रेफरेंसिस जी ॿुधणी। PTI जे वकील पारां वक़्तु घुरण ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। चीफ इलेक्शन कमिश्नर रिमार्क्स ॾिना त असांखे लॻी रहियो हो त मुनहरिफ़ अॻवाननि जा वकील वक़्तु घुरंदा। मुनहरिफ़ मेंबर नूर आलम ख़ान, फारूक अल्ताफ़, आसिम नज़ीर, अफ़ज़ल ख़ान ऐं ॿियनि जवाबु जमा कराए छॾियो। इलेक्शन कमीशन पारां धुरियुनि खे दलील ॾियण जी हिदायत। जेकबाबाद ऐं पनवाकिल भरिसां चोरनि जी मुबैना फायरिंग में 2 भाॻिया मारिजी विया। जेकबाबाद जे ॻोठ बाग लाशारी में चोरनि सां मज़ाहमत कंदे नौजवान मुहिब लाशारी क़तल। पनवाकिल लॻ ॻोठ वारिस ॾिनो मलिक में चोरनि ऐं भाॻियनि में मुक़ाबिलो। चोरनि जी फायरिंग में ॻोठाणो भूरल मलिक मारिजी वियो। वारिसनि तरफ़ां मारिजी वियल ॻोठाणे जो लाश क़ौमी शाहराह ते रखी धरणो, ट्रैफ़िक मुअतल। नौशहरो फेरोज़ जे पीर ख़ानदान में ईंदड़ बल्दियाती चूंडुनि में बीहण ते सख़्त इख़्तिलाफ़नि बाद नौशहरो फेरोज़ जो अॻूणो नाज़िम पीर कमाल पीपल्स पार्टी खे अलविदा करे PTI में शामिल थी वियो। PTI जे सूबाई अॻवान काज़ी अमान ऐं ज़िलई अॻवाननि जी मौजूदगीअ में पीर कमाल PTI में शमूलियत जो बाज़ाब्ता ऐलान कंदे चयो त नौशहरो फेरोज़ म्यूनिसिपल कमेटीअ जे हर वार्ड ते उम्मीदवार बीहारे पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो कयो वेंदो। GTA टिकट होल्डर मुज़फ़र ईसानी पारां पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान। नवदेरो हाउस में पीपल्स पार्टी MPA फरियाल टालपुर सां मुलाक़ात। पीपल्स पार्टी क़यादत ते एतमाद जो इज़हार।
मुज़फ़र ईसानी जो चवणु हो त मुल्क खे दरपेश मसइलनि मां सिर्फ़ पीपल्स पार्टी ॿाहिरि कढी सघे थी। सिलेक्टेड जे ख़ात्मे ते साबित थियो त पीपल्स पार्टी पूरी क़ौम खे हिक पेज ते गॾु करे सघे थी। ठुल वेझो अगवा थियल नौजवान बाज़ियाब न थियो, मथसे धाड़ेलनि जे तशदुद जी वीडियो वायरल। ॻोठ गुलाम रसूल मरहटो जे रहवासी ज़हूर मरहटो खे 11 ॾींहं अॻु अगवा कयो वियो हो। वीडियो में मुग़वी धाड़ेलनि जे क़ैद मां बाज़ियाब कराइण जी अपील करे थो। नौजवान जे वालिद जो चवणु आहे त धाड़ेलनि राब्तो करे 30 लख रुपया भुंग तलब कयो आहे। पुलिस का बि कार्रवाई नाहे कई। न्यू सईदाबाद में बासर ऐं पुलिस ज्यादतियुनि ख़िलाफ़ सवे माण्हुनि जो हाईवे ते धरणो। जमाली बिरादरी जे सवे माण्हुनि रोड ब्लॉक करे छॾियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त बासर जे हथियारबंदनि पौरत खे खंभण जी कोशिशि कई। पुलिस केस न पई वठे, वेतर असां ते FIR दाख़िल कई वई आहे। ज़ख़्मी थियल मीर जमाली जो इलाज कराइण बदिरां केस लॉकअप कयो वियो आहे। कूड़ो केस ख़तमु थियण ताईं एहतजाज जारी रहंदो। रिक्शा में टिकटॉकर नौजवान वीडियो ठाहिण दौरान गोली लॻण सबबि फौत। बुघिया महले में 17 वरहनि जो मोहम्मद तलहा राजपूत हयाती विञाए वेठो। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो लाश अस्पताल पहुचायो। नौजवान जे ओचिते मौत ते वारिसनि में रोज राड़ो। ऐं टाइम न्यूज़ लाड़काणो मां पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान खे वारिसनि सां मिलाए छॾियो। अमीर शाह महले मां 18 वरहनि जो गुलाम अब्बास गुम थी वियो हो। टाइम न्यूज़ ते ख़बर नशर थियण बाद नौजवान रसूलाबाद मां हथ आयो। वारिसनि जो चवणु आहे त नौजवान जो ज़हनी तवाज़ुन ठीकु न हो, 2 ॾींहंनि खां गुम हो, जेको रसूलाबाद मां मिलियो आहे। परेशान हुआसीं। टाइम न्यूज़ जा थोराइता आहियूं जिन असां सां नौजवान मिलायो।